तकपीएस उणहठ जे गोट साहिब खान जरवार में गुजरियल एक महीने खां बिजली जी 11,000 जूं तारियूं टुटल हुअण बावजूद बेवाबदा अमलदारनि तरफ़ां बिजली बहाल न करण खां रहवासियुनि मक़सूद जरवार, मुदस्सिर जरवार, शौकत सुमरो, अज़ीज़ जरवार ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे वाबदा अमले ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। रहवासियुनि ताहींदे चयो त गुज़रियल हिक महीने खां असांजो ॻोठु साहिब खान जरवार ऊंदाही में बुॾल आहे। घरनि तोड़े मस्जिदनि में पीअण जे पाणी लाइ बि सख़्त परेशान आहियूं। तारूं मुकमल तौर ते ख़त्म थी वियूं आहिनि। तारूं राति जी ऊंदाही में घरनि मथां किरनि पियूं पर को बि जानी नुक़सान न पहुतो आहे। संदन वधीक चवणु आहे त हिन वक़्त बि इलेक्शन जो वक़्तु आहे पर ख़बर नाहे चूंडियल नुमाइंदा किथे आहिनि जेके सिर्फ़ु वोट वठण लाइ ईंदा। उन्हनि वधीक चयो त असां हिक महीने खां बार बार दाहूं करे रहिया आहियूं पर केर बि चूंडियल नुमाइंदो या वरी वापदा खाते का सार न लधी आहे। जेकॾहिं नयूं तारियूं न लॻियूं त इलेक्शन मुहिम जो बाइकआउट करे सख़्त एहतिजाज कयो वेंदो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।